अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त मां आहियां मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां तव्हांखे रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जे गंदी वीडियो बाबति कुझु ॿुधाइण वारा आहियूं। वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा ऐं वीडियो पसंदि अचे त इनखे लाइक ज़रूरु कजो। इरशाद जागीरानी ऐं रूबी अली जे बारे में पंहिंजा क़ीमती रहिया असांजे कमेंट बॉक्स में लाज़मी ॾिजो। दोस्तों, इरशाद जागीरानी ऐं रूबी अली जो कुझु ॾींहं पहिरियां पाण में तकरार हली रहियो हो। उहो तकरार हाणे प्यार में बदिलजी वियो। इरशाद जागीरानी ऐं रूबी अली जो हिकु नओं वीडियो सॉन्ग अची रहियो आहे जेको सिंध TV ते ईंदो। उनजो प्रोमो रिलीज़ थी चुको आहे। उनजे रिकॉर्डिंग दौरान जेके तस्वीर निकिता विया जिन में साफ़ तौर इहो ॾिसण में थो अचे त इरशाद जागीरानी रूबी अली खे भौंकर पाए रिकॉर्डिंग करे रहियो आहे। दोस्तों, इन खां पहिरियां बि रूबी अली ऐं इरशाद जागीरानी जा केतिरा ई गंदा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी चुका आहिनि। दोस्तों, उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे असांजो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा ऐं वीडियो खे लाइक करणु ऐं कमेंट करणु न विसारींदा। त दोस्तों, माशाल्लाह।